नासिन सिंधड़ी तालके जे शहर हिंगोरनो में सिंध हुकूमत लॉकडाउन वारे ऐलान ते इंतजामिया अमल कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वई। वडफ मंडी में माण्हुनि जी पीउ सबब कोरोना पकड़जण जो ख़दशो वधी पियो आहे, जॾहिं त शहरियुनि जो चवणु आहे त महांगाई सबब हू सख़्त परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे असद शर। जीअं त अॼु जुमे जे ॾींहं ते हिंगोरनू जे अंदरि वडफ जी मंडी हलंदड़ आहे। उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुकूमत पारां इहो ऐलान कयो वियो आहे त जुमे जे ॾींहुं ख़ासि तौर ते लॉकडाउन कयो वेंदो ऐं मुकमल तौर ते जेको आहे कारोबार बंदि रहंदो। मगर तव्हां मुंहिंजे पसे मंदर में ॾिसी रहिया आहियो त हिते जेका आहे वडफ मंडी लॻियल आहे ऐं हिते आवाम जी पीउ आहे, रश आहे, रोड बि ब्लॉक थी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु हिते वापारी तबिको जेको आहे उन जे हवाले सां कुझु आबादगारनि खे ख़दशा आहिनि ऐं इंतिज़ामी हवाले सां हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जेको आहे सो पुलिस जे हवाले सां बि इहे शिकायतूं कयूं आहिनि त उहा तंग करे रही आहे। अचो त हिननि सां ॻाल्हायूं था, हिननि जो छा चवणु आहे। हिन में तव्हां वटि सुंदड़ी आहे, फुलटियूं आहे, उते लॉकडाउन आहे ऐं हिते हिंगोरने में सिर्फ़ु वापारियुनि जेको सो पुलिस सां मिली भग करे जेको सो हीअ मंडी लॻाई आहे ऐं माण्हू तव्हां पाण ॾिसो पिया केॾी रश लॻी पई आहे। हिते कुझु बि कोन्हे, हिते पुलिस जी कमाई आहे। हारी चारो कंगाल थी वियो आहे। अॻे बोर्ड जा मारियल सताइल ऐं हींअर ख़र्च महांगा, ट्रैक्टर महांगो, डीज़ल महांगो, किरायो महांगो, हर शइ जेको आहे सो ॿीण चवणु थी वियो आहे। ऐं अॻु उहो ई 5 साल अॻु में जेको 5000 विकियो पियो, अॼु उहो ई विकामिजे पियो। हा, उहो साॻियो विकामिजे पियो। बाबा का बि शइ कोन थो मिले। सभु हिक ॿिए खां वधीक डाकू वेठा आहिनि। असां मिसकिन कमाए कमाए असांजा नसुल ख़तमु थी विया आहिनि। 1900 ऊंधा वारो रेट हींअर उहो मिले। कणिक जेका हुई अॻे 1100 1200 हुई, हींअर 2000 रुपया। ऐं सरे जेके असां 2200 में 2000 में विकिणंदा आहियूं, हींअर असां 5000 रुपया विकी आहे। वॾो बि जा उहो ई साॻिया हाल आहिनि। हिते असांजी केरु ॿुधे कोन, असां हिते बुख विया मरूं, केरु धणी न को साईं। पैसा वठे थी, उनजे करे जेको आहे सो वापारी पंहिंजी मनमानी कंदा। उहो मंथली जा पैसा बि कढणा आहिनि उन्हनि खे। त हिकिड़े ई तालके में जेको आहे 2-2 3-3 कानून हलनि पिया। हीउ सॼो शहर खुलियो पियो आहे। हिते जेको आहे सो छाजो लॉकडाउन आहे, माण्हू माण्हू में गॾियो पियो आहे। ऐं उते वरी फुलारी जो शहर आहे उहो बंदि पियो आहे। तक़रीबन कल्ह खां वठी करे पुलिस कुझु डिॼारियो असांखे त पाण लॉकडाउन लॻे थो, लॉकडाउन लॻे थो। इन जी वजह सां लॉकडाउन खे बराए महिरबानी असांखे अपील आहे असांजी त लॉकडाउन खे ख़तमु कयो वञे, हिन मंडी खे बरक़रार रखियो वञे ताकि असां आवाम सॼी फ़ाइदो वठे। उन हवाले सां ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिते फौरी तौरु अमल करायो वञे। कैमरामैन जमील कुंबर सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।